ढोरनारो में टाउन कमेटी के मुलाजमन ऐं पेंशनर्स पारां गुज़िरियल 2 महीननि खां टाउन ऑफिसर मुक़ररु न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं कम छॾ हड़ताल कई। एहतिजाज में ज़ाहिद कादिर भट्टी, मोहम्मद अली आरीसर, अरशद कुरैशी, अब्दुल कादिर लोधी, हनीफ मंगरियो, साईं बख्श मंगरियो, हाशिम मेहर, साईंदाद समीजो, अरशाद पप्पू ऐं ॿियनि मुलाज़मनि वॾे अंग में शिरकत कई। मुलाज़िमीन जो चवणो त 2 महीननि खां टाउन ऑफिसर मुक़ररु न थियण सबबि इंतज़ामी कम मुकमल तौर ते मुतासिर थी विया आहिनि। हुननि चयो त 100 खां वधीक हाज़िर सर्विस रिटायर्ड मुलाज़िमनि जा ख़ानदान जा बचा 2 वेलनि जी मानी लाइ परेशान आहिनि। एहतिजाज कंदड़नि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द टाउन ऑफिसर मुक़ररु कयो वञे जीअं टाउन कमेटी जा मामला ऐं मुलाज़िमनि जा मसइला हल थी सघनि। रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर हेमलाल वाघाणी। टाउन कमेटी के मुलाजमन ऐं पेंशनरनि जो 2 महीना थियण हुकूमत जारी न कयो। छाजे करे टाउन ऑफिस के हिते ढोलर मुक़ररु न कयो। जीअं तव्हां ढोलर रिलीफ थियो आहे, असां इहो मुतालबो था करियूं त ढोलर टाउन कमेटी जो टाउन ऑफिसर बहाल कयो वञे या ॿियो मुक़ररु कयो या ॿिए खे चार्ज ॾिनी वञे, ताकी असां मिसकिननि जे जंहिं घर में ॾिए मानी बंदि थी वई मिसकिननि जी असांजी खाइण जी। हाणे महिरबानी करियो ऐं असां इहो मुतालबो था करियूं टाउन ऑफिसर खे बहाल करे ऐं असांजी बहाली जो पघारूं जारी कयो वञे। टाउन ऑफिसर असांजूं पघारूं